नारायण नाज़ की रिपोर्ट मुताबिक ज़िले कश्मीर कंदकोट की अक़लियती बिरादरी पंहिंजे गडि॒यल बयान में चयो आहे त रियासती इदारनि ऐं पुलिस असांजी बका ऐं तहफ़ुज़ लाइ के बि जोगा उपाउ नाहिनि वरिता। सिंध जे अक़लियती बिरादरी जे माण्हुनि खे निंदकिड़ो करे धाड़ेलनि ऐं ॾोहारियुनि जे हवाले कयो वियो आहे। रियासती इदारा ऐं पुलिस चंद ॾोहारियुनि खे क़ाबू नथा करे सघनि त ॿिया वॾा ऐं नाज़ुक तोड़े हसास मसइला कीअं हल थींदा। असां पुलिस जे किरदार ऐं रियासत जी बेहसीअत ते सख़्त मायूस थियल आहियूं। अहिड़ो इज़हार ज़िले कश्मीर जे मुख़्तलिफ़ शहरनि मां आयल पंचायत जे अॻवाननि मुखी सुरेश लाल, डॉक्टर मेहरचंद चौधरी, नरेश कुमार, मुखी नानक राम कंदकोट जे प्रेस क्लब में हंगामी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो। हुन चयो त ज़िले कश्मीर में वधंदड़ बदअमनी ऐं मुख़्तलिफ़ अगवा थियल अक़लियती बिरादरी जे माण्हुनि जी बाज़ियाबी लाइ एहतिजाजनि जो अमल शुरू कयो वेंदो। अॻवाननि चयो त असां कश्मीर पुलिस जे किरदार मां मुकमल मायूस थी चुका आहियूं। चूंडियल मेंबर वोट वठण महिल असां ॾे लंघे अचनि था, पर अमलनि असांजे ॾुखनि ऐं सुखनि में असांजे हिननि खां का सार न लधी आहे, जंहिं करे असां अक़लियती बिरादरी ज़िले कश्मीर में पाण खे निंदकिड़ो ऐं बेयारो मददगार महसूस कयूं था। अॻवाननि चयो त पूरे इलाइक़े खे ख़बर आहे त मुखी जगदीश कुमार ऐं मासूम जयदीप खे कंहिं अगवा कयो आहे, पर पुलिस 2.5 महीननि ताईं ॾोहारियुनि खे सो घोर न करे सघी आहे। अॻवाननि मुतालबो कयो त कश्मीर जे कच्चे में फ़ौजी ऑपरेशन कयो वञे, असांजा मुग़वी बाज़ियाब कराए ॾिना वञनि। असां जुमे ॾींहं खां पूरे ज़िले अंदरि मुकमल शटर बंदि हड़ताल करे भरपूर एहतिजाज जी शुरूआत कंदासीं।